नबीसी रोड में जमायत अहले सुन्नत पारां भारत जी इंतहा पसंद तंजीम बीजेपी खिलाफ एहतजाजी रैली कढ़ी वई। तफसील मौजब नबीसी रोड में जमायत अहले सुन्नत भारतीय इंतहा पसंदी बीजेपी पारां बिन्ही जहानन जे सरदार हजरत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करण खिलाफ जामे मस्जिद खां प्रेस क्लब ताईं रैली कढ़ी सख्त नारेबाजी कई वई। उन मौके ते मौलवी अली मोहम्मद संग्रासी, मौलवी गुलजार खलेली, तहरीक लब्बैक अगवान नदीम जट, मौलवी अब्दुल करीम गिशकोरी, काशिफ राजपूत, रसूल बख्श गिशकोरी ऐं ॿियनि जी अगवाणी में रैली कढ़ी सख्त नारेबाजी कई वई। उन मौके ते अगवाणनि एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो आहे त असांजे प्यारे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी कंदड़ भारत जे बीजेपी पार्टी जे इस्लाम दुश्मन अगवाणनि खे भारत सरकार फिलफोर गिरफ्तार करे खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो था कयूं त भारतीय सफ़ारती तालुकात ख़त्म करे मुकमल बाइकॉट कया वञे।